मिर्चा में पब्लिक हेल्थ में टाउन इंतजामिया जी नाअहली सबब शहर जा गटर बंद, मशीनरियूं बंद पियल। गंदो पानी तंबूरा चौक समेत मुकम्मल शहर गंदे पानी जे हेठि अची वियो। शहरी सख़्त परेशान, पब्लिक हेल्थ जो एक्सीएन गायब आहे। अघूर निंड सुतल। इन हवाले सां भिटशा जे सियासी समाजी अॻवान अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पब्लिक हेल्थ ऐं टाउन इंतजामिया जी मुसलसल नाअहली जे करे मशीनरियूं ख़राब ऐं बंदि आहिनि। तंबूरा चौक समेत मुकम्मल शहर में गंदो पानी तेज़ी सां दाख़िल थी रहियो आहे। हिननि वज़ीर आला सिंध कमिश्नर हैदराबाद खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द नाअहल पब्लिक हेल्थ जे अमले खे ऐं नाअहल टाउन ऑफिसर खे हटायो वञे। पब्लिक हेल्थ ऐं टाउन कमेटी भिटशा जी नाअहलीअ जे करे पूरो शहर जेको आहे गंदगी जे लपेट में अची वियो आहे। तंबूरा चौक में अॻियां पाणी बीठल आहे। हिते जेको ड्रेनेज सिस्टम आहे, ड्रेनेज सिस्टम बि नाकारा आहे। हिते अलॻि मशीनूं जेके आहिनि उहे बंदि पियल आहिनि। टाउन इंतज़ामिया ऐं पब्लिक हेल्थ जो को बि ऑफिसर हिते मौजूदु न आहे। अचो त हिते सियासी समाजी माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करे त उनजो छा चवणु आहे। सिस्टम शुरू थियो आहे न, पब्लिक हेल्थ ऐं टाउन वारा मुकम्मल नाइल उन्हनि जी नाअहली एतिरी थी वई आहे जो ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। त आख़िर हीअ एतिरे नाअहली आहिनि ई नाअहली आहे अगरि कंहिंजे इशारे ते पिया करणु चाहिनि। असांखे ॻाल्हि नथी सम्झ में अचे। बरसातुनि जो जीअं सिलसिलो शुरू थियो आहे त हिन वक़्तु असां बीठा आहियूं ड्रेनेज सिस्टम जे अंदरि। तव्हां ॾिसी था सघो त मशीनूं सभु बंदि पियूं आहिनि। हेॾां जेको शहर जो पाणी मशीनूं छिकंदियूं आहिनि, हीअ पाइप लॻा पिया आहिनि। इन पाइपनि खे तव्हां ॾेखारियो, हीअ पाइप लॻा पिया आहिनि। लेकिन हिते को मशीनरी कोन्हे, को बि पब्लिक हेल्थ जो अमलो कोन आयो आहे, को बि जेको सो आहे टाउन ऑफिसर कोन आयो। टाउन ऑफिसर जी एतिरी नाअहली जे सबबु करे हिन वक़्तु भिटशा शहर जे अंदरि सभु खां वधीक जेको मुतासिर थियण वारो मोहल्लो आहे उहो बुगिया मोहल्लो आहे। टाउन इंतज़ामिया हले किथे, इंतज़ामिया नाले उहो शइ आहे कोन। सॼो शहर उथलियो पियो आहे। सॼो शहर तुम्बूरे खां वठी बुगिया पाड़ो सॼो पाणी हेठि आहे। हिन ॻाल्हि खे 15 ॾींहं थी विया आहिनि। हिन ॻाल्हि खे पाणी सुके त वरी असांजा अॻियां दुकानदारी असांजी सभु लॻी पई आहे। बुगे पाड़े गेट में न साम्हूं अहिड़ी हालत लॻी पई आहे। टाउन इंतज़ामिया किथे मिनिस्टर, किथे एसी आहे, किथे उहो बल्दी आहे डिपार्टमेंट, हालांकि निंड सुता पिया आहिनि। सम्झो ॻाल्हि असांखे ॿाहिरि आहे। टाउन कमेटी जे इंतज़ामिया को बि हिते नथी अचे ऐं हिन जी वजह सां जॻहियूं असांजी वेही वियूं आहिनि। को सार संभाल लाइण वारो कोन्हे। निधण को भिटशा शहर खे करे छॾियो आहे। मशीनूं ख़राबु लॻी पियूं आहिनि। को ऑफिसर हिते अचण लाइ तयारु कोन्हे। हाणे बरसाति खे घणो टाइम थियो आहे, अॼु बि ॾिसो पाणी उहो ई निकितो। समाजी माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं। हिन जो चवणु आहे त पब्लिक हेल्थ ऐं टाउन इंतज़ामिया जी नाअहलीअ जे करे सॼो शहर जेको आहे गंदे पाणी जे लपेट में अची वियो आहे। हिते ड्रेनेज सिस्टम में जेको आहे आला अख़्तियार अचण लाइ तयारु कोन्हनि। एसी डीसी जेको आहे घर निंड सुतल आहिनि। टाउन ऑफिसर जेको आहे उहो नाअहल बणियल आहे। हिन जो चवणु आहे त जेको गंदो पाणी जेको आहे उहो बंदि कयो वञे ऐं नालियुनि जो सिस्टम जेको आहे बहाल कयो वञे। ॿी सूरत में एहतियात जो दाइरो वसी कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।